बंदि कमरो ऐं अखियूं। सिज जी सुहाई संसार जी हर शइ खे रोशन करे छॾे थी। असीं ताईं जो कमरे जे बंदि दरवाज़े जे सीरुनि मां खिते मुस्तक़ीम जे राहुनि ते सफ़र कंदे काराण जहिड़ी गुग ऊंदाई खे चीरे अखियुनि खे ॾिसण जी बि जोत अर्पे थी। अखियूं जेके ॾिसण जी हस खां सरशार थियनि थियूं ऐं महसूसात जागी पवे थी। पर मौजूदा हालातुनि में असांजे समाज जे दिमाग़ जी कमज़ोरी ते चढ़ियल दरवाज़े जे सीरुनि ते बि बेहयाई, बदकिरदारी, बेअकुली, अजाई, हथ खोखली वॾाई ऐं अनापरस्ती जी दज़ ॼमी वई आहे, जो सम्झ में साञाह जे सिज जा किरणा बि मोट खाई वञनि था ऐं असां बंदि कमरे में कुझु बि ॾिसी नथा सघूं। असांजो समाज अणगणिन ख़ारजी ऐं दाख़िली साज़िशुनि जी ॼार में एतिरो त फासायो वियो आहे जो पाण छॾाइण लाइ जेतिरो फतकूं था ओतिरो ई फासंदा वञूं था। हिकु तरफ़ मज़हबी इंतहा पसंदी, फिरकेवारियत, धाड़ियल कल्चर, मंशात इस्मगिलिन खे हथी वठराए बदअमनी जा मच मचाया पिया वञनि, त ॿिए तरफ़ वसीलनि, रोज़गार, पाणी ऐं धरती ते धारियनि खे क़ाबिज़ कयो पियो वञे। नतीजो उहो निकितो आहे त असां अमुन पसंद इंसान जेके माण्हू त छा पर कंहिं छिते कुते खे मारण लाइ बि 100 बार सोचींदा आहियूं त अलाए छितो आहे या हरू भरूं था वीचारे खे मारियूं। सो मज़ामत करण बदिरां उन्हनि साज़िशुनि जे वरनि वकुड़नि में अड़जी एतिरो त पोइते पइजी विया आहियूं जो हाणे ॿ वेला गभो टुकुर हासिल करण बि मुश्किल थी वियो आहे। अहिड़ी बुख ऐं बदहाली वारी संगीन सूरत हाल में पंहिंजो वक़ार, इज़त, अज़मत बचाइण मुश्किल थींदो पियो वञे। उन मुश्किल हालातुनि में लुच लोफर, बेज़मीर, बेग़ैरत ऐं बेरहम माण्हू पोइ उन्हनि जो तालुक़ु कहिड़ी बि सियासी पार्टी, मज़हबी जमायत, सहाफ़त, कहिड़ी बि क़ौम, ज़ात या बिरादरी सां हुजे, पंहिंजी कमीणाइप सां इख़्लाक़ी क़दुरनि जा लीका लताड़े इंसानियत खे बि शर्माए छॾे थो। हिन खे न त मस्जिद, मदरसे, स्कूल या यूनिवर्सिटी जे तक़दुस जो भरम नज़र अचे थो, न ई समाज में थींदड़ ख़्वारी जो ख़्यालु अथसि, न ई कानून जी परवाह अथसि। हू शर्म जे गुल ॿूटियुनि खे चपटी सां महटे छॾे थो। मासूम ॿारनि, छोकिरनि ऐं नियाणियुनि सां ज़ियादतियूं थियनि या लाशनि जी बेहुरमती, कंहिं बुख में पाह थियल औरत जी मजबूरी जो फ़ाइदो वठे या अयाशी जी ख़्वाहिश पूरी करण लाइ कंहिं नियाणी जी चादर मेरी करे छॾे। खेसि खुली छूट मिलियल आहे तॾहिं त अहिड़ियुनि अनाउनि ते समाज खे सेक थो अचे, न ई कानून जे कोड़ियल जिस्म में का हरकत पैदा थिए थी। जेकॾहिं असां समाज जे बंदि दरवाज़े खे खोले सम्झ जे सिज जे किरणनि खे अंदरि दाख़िल थियण न ॾिनो त तुर्त ई असां जूं अखियूं ॾिसण जी सलाहियत विञाए वेहंदियूं ऐं असां ऊंदाहे में